पेरियालो वेझो वॾा माछू थाणे जी हद में ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में पीउ ऐं पुट क़तल थी विया आहिनि। ॻोठ गुल मोहम्मद खोरखाणी में खोरखाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ में आंदल ऐं संदसि पुट रमज़ान खोरखाणी मारिजी विया आहिनि। गोली लॻण सबबि ॿी धुर जो मोहम्मद अली उर्फ़ मज्जू खोरखाणी ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां आसरमा खे आगाह कयूं पिया। पेरियालो वेझो वॾा माछू थाणे जी हद में ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में पीउ पुट क़तल थी विया आहिनि। ॻोठ गुल मोहम्मद खोरखाणी में खोरखाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। मूंखे ॿुधायो त फायरिंग जी ॾे वठ में आंदल ऐं संदसि पुट रमज़ान खोरखाणी मारिजी विया आहिनि। इन हवाले सां मूंखे ॿुधायूं त गोलियूं लॻण सबबि ॿी धुर जो मोहम्मद अली उर्फ़ मज्जू खोरखाणी ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां मूंखे आगाह करे रहिया आहियूं। पेरियालो वेझो वॾा माछू थाणे जी हद में ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में पीउ ऐं पुट क़तल थी विया आहिनि। ॻोठ गुल मोहम्मद खोरखाणी में खोरखाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। वाक़े जे हवाले सां आसरमा खे ॿुधायूं पिया। फायरिंग जी ॾे वठ में आंदल ऐं संदसि पुट रमज़ान खोरखाणी मारिजी विया आहिनि। गोलियूं लॻण सबबि ॿी धुर जो मोहम्मद अली उर्फ़ मज्जू खोरखाणी ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। पेरियालो वेझो वॾा माछू थाणे जी हद में ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में पीउ ऐं पुट क़तल थी विया। ॻोठ गुल मोहम्मद खोरखाणी में खोरखाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ में आंदल ऐं संदसि पुट रमज़ान खोरखाणी मारिजी विया आहिनि। गोलियूं लॻण सबबि ॿी धुर जो मोहम्मद अली उर्फ़ मज्जू खोरखाणी ज़ख़्मी थी पियो। पेरियालो वेझो वॾा माछू थाणे जी हद में ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में पीउ ऐं पुट क़तल थी विया। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सईद चन्नो खां। सईद चन्नो, वाक़े जे हवाले सां छा तफ़सील आहिनि? पीर जो ॻोठ बरसां कोटापल जो इलाइक़ो आहे जिते खोरखाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में ॿुधायो वेंदो त ज़मीनी मालिकीअ खां जेको आहे जेको झेड़ो थी पियो आहे। पुराणो तकरार रहनि जंहिंमें अॼु जेको ॿिनि धुरनि में गुल मोहम्मद जी धुर आहे हिकिड़ी, उन में झेड़ो थी पियो आहे जंहिंमें ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि। पीउ पुट जंहिंमें हिकिड़ो आंदल आहे ऐं संदसि पुटु आहे रमज़ान जेको आहे मौक़े ते मारिजी आहे। जॾहिं हिकु ॼणो जेको आहे ॿी धुर जो आहे मोहम्मद अली खोरखाणी जो ज़ख़्मी थी पियो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे इलाइक़े में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे, हलंदड़ आहे। ॾहका पखेड़ी वियो आहे। ॿुधाए वञे त पुराणो तकरार आहे को ज़मीनी, उनजे हवाले सां जेको आहे फायरिंग कई गुल मोहम्मद वारी धुर जंहिं ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। हिन वक़्तु बि वाक़े वारे हंधि जेका पुलिस न पहुची आहे। हिन वक़्तु जेको आहे फायरिंग हलंदड़ आहे। वधीक जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। जी, वरी महिरबानी सईद चन्नो तफ़सील ॾियण लाइ।